कमदार जेरो खान जुणे जो ऐं काज़ी मोहम्मद सिद्दीक़ भेण ऐं ख़ुदि मां शाइर जेके उते बुगटी फार्म ते असां कमदारी कंदा हुआसीं उन ते हिकिड़ो शाइर मूं ठाहियो आहे त अव्हांखे ॿुधायूं था। जी जी चवे थो फ़क़ीर साहब त ही हक़ीक़त आ सही लुट के अंदर स्टेट जी क्यास कंहिंखे न आहे कंहिंजो पीड़ सभु कंहिंखे आहे पंहिंजे पेट जी। वाह 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 हिकु सॼो ॾींहुं छांह में ॿियो रुधल आ चाह में वाह वाह ॼण था वेठल वनाह में कुंवारी कंहिं सेठ जी वाह सही वाह क्यास कंहिंखे कोन्हे कंहिंजो पीड़ सभु कंहिंखे आहे पंहिंजे पेट जी। वाह पोख खे फेरो न कनि भेल खे केरो न कनि वाह खरो त आखेरो ॼण का बुल्हण आ बेट जी वाह क्यास कंहिंखे कोन्हे कंहिंजो पीड़ सभु कंहिंखे आहे पंहिंजे पेट जी। वाह जेरो मिसल झिरकी झार सदीक ॼण सूबेदार वाह हर जा कन पंहिंजी पचार वेहन सांडरे जा सीट जी वाह क्यास कंहिंखे कोन्हे कंहिंजो पीड़ सभु कंहिंखे आहे पंहिंजे पेट वाह जी। सही वाह सही वाह आर्डर कंदा छेड़ जा बहाना कंदा हर खेड़ जा वाह वाक़ुफ़ आहिनि घटि घेड़ जा आदत अथनि अख टेट जी क्यास कंहिंखे कोन्हे कंहिंजो पीड़ सभु कंहिंखे आहे पंहिंजे पेट जी। वाह जेरे जे हर जा जोड़ जक कमदार हारी खोड़ कक हलंदो तमाशो तोड़ तक मौसम भले वञे चेट जी क्यास कंहिंखे कोन्हे कंहिंजो पीड़ सभु कंहिंखे आहे पंहिंजे पेट वाह जी। बाजी खान वाह वाह बाजी खान लगारी वाह काज़ी हमेशा ओट में जेरो सदाई कोट में वाह बाजी अगई टोट में वाह वाटर ईअं विया रेट जी क्यास कंहिंखे कोन्हे कंहिंजो पीड़ सभु कंहिंखे आहे पंहिंजे पेट जी। वाह ॿियो साईं दरवेश चवे थो जी ही बैत उन वक़्त में ठहियल आहे जॾहिं एसपी मोहम्मद रहीम कुरैशी साहब रईस खान मोहम्मद जलालाणी जी ज़मीन देह लुट के मोरी में मकादे तौर ते खईं जी जी तंहिं ज़मीन ते कमु करण जे संभालण जे लाइ हेठि रखियल कमदार ऐं काज़ी रखियईं वाह ऐं उहे हुया मोहम्मद सिद्दीक़ भेण मुंशी तौर काज़ी हो जी ऐं हाजी अब्दुल्ला खान लिगारी हो ऐं ॿियो टियों बंगुल शहर हो कमदार इहे ॿ कमदार हुया उन ते चइनी जो ज़िक्र आहे जी सो उहो दरवेश चवे थो बैत उन ते ठहियल आहे। जी चवे थो पढ़जे हरदम हमद हज़ार जंहिंजा थोरा लख हज़ार मौला मुल्कनि जो आ मुख़्तियार ॾेह धणी सो आ ॾातार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार वाह सही वाह बाद खुदा जे सैयद सुञाण अफ़ज़ल आला जंहिंजो शान नाज़ुल जंहिं ते नेक क़ुरान तंहिंजी रख तूं तलब तंवार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार वाह सही वाह मोहम्मद रहीम खयो मकादो पाए दिल में नेक इरादो माल तहीं जो मूजियन खाधो कढे कलंदर तन खे महार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई वाह बाजी खान वाह खान साहिब जी मंज़िल थी पोइ मुसीबत नाज़ुल थी आयो सिर ते अज़ल थई चवनि काज़ी ऐं कमदार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार वाह काज़ी वेठो किताब खणी आयो अॼु स्टेट धणी पोइ मानी कंहिंखे की न वणी पेट बुखे ॼण तहा बीमार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार चयाई काज़ी ॾे तूं ख़बर केॾां वियो बंगुल गंजर वाह हाजी दलो तूं आ लोफर वेहण सां कयईं इहे ई गुफ़्तार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार वाह काज़ी अखियुनि मां आणे आब खोड़े ॾिना सुवाल जवाब असां कयूं था सभु पेशाब नौकरी तुंहिंजी नाहे दरकार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार चयाई भड़वा बंदि कर वात कोन ॿुधां थो तुंहिंजी बात हारी कोन्हे हिकिड़ो ज़ात ऐं कहिड़ी ॿुधां ख़बर चार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार वाह सही वाह उथी कुरैशी लॻो हलण खान साहिब चयो थुकूं झलण आयुसि तो वटि दांगी मलण ड्राइवर हाणे कर तूं जीप तयार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार काज़ी वेठो करे बस बंगुल जो हो घर में डस हाजी लॻो निमाज़ में लस रकातूं ब त पढ़े चार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार करे कुरैशी हलियो कावड़ साहिब संभरी सिधो सांघड़ पोइ टिनी जी वाकड़ वाकड़ रोअन वेठा ज़ारो ज़ार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार काज़ी ॾिनो ही इतला अचो यारो कयूं सलाह भॼण बिना बि नाहे वाह मुंहिंजी अथव अला तुहार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार
टेई वेठा कोरट करे हर को चए पियो हरे हरे कहिड़ो कंजर हिते मरे बच्चन भेड़ा थियूं भुतार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार काज़ी चयो ॿुधो ख़बर भाया तायूं 3 कंजर बंगोल जो सही आहे बराबर मुंहिंजी त अॼु खां पोइ अथव गार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार इहा हिकायत पई हले बंगोल चए पियो भले भले सारे पो वो डंढ दे तले हाजी चयो हला थी हुजी यार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार खान साहिब के ख्वाब न ख्याल काज़ी विधा मुल्क में काल छा हकीकत कजे हाल मुल्क में ना है गौर विचार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार सदीक बेहण थो सैर सॾाए मट न कंहिंजो पाण पंहिंजो भाए मालूम ना है मन में छा है तकबर में आ हरदम तार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा पार वाह साईं वाह काज़ी ना है आहे काज़ हर को चए थो लौंडे बाज़ जीअं पखियुनि में पियो शहबाज़ छोकर तां लाइ झिरकी धार 14 सदी चाल चौधार थिया मिड़ई पधरा वाह साईं वाह अदा ये कुछ मैसेज दोस्तन जा भी अची चुका है पंजा ये भी साईं बख्श पढ़ी वठो प्रोग्राम में शामिल रखो कमदार जेरो खान जुणे जो ऐं काज़ी मोहम्मद सिद्दीक बेहण ऐं ख़ुदि मां शाइर जेके उते बुगटी फार्म ते असां कमदारी कंदा हुआसीं उन्ही ते हिकिड़ो शाइर मूं ठाहियो आहे त अव्हांखे ॿुधायूं था जी जी